नाज़रीन, मिरपुर ख़ास वासन के साल 2020 छा ॾिनो ऐं ईंदड़ साल मां उन्हनि जूं कहिड़ियूं उम्मीदूं आहिनि। इन हवाले सां मिरपुर ख़ास वासन मेरा टीवी जे रिपोर्टर तालिब शर सां पंहिंजा वीचार हिनरीत वंडिया। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं गुलस्तान बल्दिया मिरपुर ख़ास में। अचो त माण्हुनि खां पुछूं त साल 2020 उन्हनि खे छा ॾिनो आहे ऐं छा उन में वियो वापिरो आहे त ऐं साल 2021 जेको हिकु ॾींहं में अचण वारो आहे उन मां हितां जी अवाम कहिड़ियूं उमेदूं रखे थी, उन हवाले सां असां हितां जे शहरियुनि सियासी समाजी शख़्सियतुनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। साल 2020 जॾहिं स्टार्ट थियो त असांखे सुठी उमेद हुई त साल जेको आहे सुठो पाकिस्तान ऐं सॼी दुनिया लाइ थींदो, लेकिन हिकु ड्रावनो ख्वाब जेको आहे पूरी दुनिया लाइ थियो। कोरोना वायरस, वरी उन खां पोइ ख़ासि तौर ते सिंध में जेके बारिशूं थियूं उन सां आबादगारनि खे, ग़रीब माण्हुनि खे, हारियुनि खे जेके तबाहकारियूं थियूं, माण्हुनि जो कारोबार जेको आहे तबाह थियो। माण्हू जेको आहे सो 10 साल पोइते जेके हलिया विया आहिनि। त हाणे जेको 2021 शुरू थियण वारो आहे त असांखे उमेद आहे त इहे जेके 2020 में जेके तबाहकारियूं थियूं उहे जेके सो पूरियूं थींदियूं, माण्हुनि लाइ कारोबार खुलंदा, जेके महांगाई आहे उहा घटि थींदी, ग़रीब माण्हुनि लाइ जेको आहे सो उहो रोज़गार खोलंदो। त असांखे 2021 सां हिकिड़ी सुठी उमेद आहे त कोरोना वायरस खे जेको आहे सो ख़ैराबाद कंदासीं इन 2021 में, ऐं जेको आहे सो ग़रीब माण्हुनि लाइ महांगाई घटि थींदी, माण्हुनि लाइ कारोबार खुलंदो। तो 2021 शुरुआत में असांखे सुठी उम्मीद है। जी बिल्कुल, 2020 के अंदर तो अगर सिंध के लोगों की या सिंध के वासियों की बात करें तो मीरपुर ख़ास के हम रहायशी हैं और मीरपुर ख़ास के अंदर तमाम मसाइल जो है कि 2020 के अंदर जू के तू रहे हैं। अगर सेहत के हवाले से देखें तो मामला बहुत ख़राब रहे हैं। इंफ्रास्ट्रक्चर के हवाले से बात करें तो रोड मुकम्मल तौर पर टूट फूट का शिकार है, लोगों को पीने का पानी नहीं मिल रहा, सेहत की सहूलियात यहाँ पर नहीं है, तालीमी सरगर्मियाँ मुकम्मल तौर पर बंद है, इसके अलावा खेलों के मैदान मुकम्मल तौर पर वीरान है। तो हम मीरपुर ख़ास के शहरी 2020 के अंदर तो इंतहाई मायूस कुन हमारे लिए ये साल रहा है। ताहम उम्मीद करते हैं कि 2021 मीरपुर ख़ास के शहरियों के लिए एक अच्छा साल साबित। अदा सबका पहिरीं त तव्हां मेहरान टीवी जी वॾी महिरबानी जेका न्यू ईयर जे नए साल जे हवाले सां जेका ही असांजा ताज़ा जेके कमेंट वठण जा सन। हाणे मज़ीद जी तव्हांखे पहिरीं फर्स्ट में हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा, जेको पोयों साल जेका हाणे जेका हींअर साल हले पियो, हिकिड़े तरफ़ ते जेका वफ़ा कई सिंध गवर्नमेंट जा जलसा, उन जगह ते मैदान ऐं जेके उहे उन्हनि जा जलसा, उन्हनि जे लाइ त कंहिं बि क़िस्म जी जेका करोना उते कोन्हे। ऐं जेका हिकिड़ी असांजी जेका तहलीम जेका आहे सिंध जी ख़ासि करे उहो असांजी हिननि तबाह करे छॾी आहे। जेके हुन हिकिड़ी जॻह ते जेके मैदान जलसा जेके उहे थियनि था, ऐं हिते जेका स्कूल SOP ते जेके न कयो, ॾाढी हिकिड़ी मायूसी थी आहे। असांजी सिंध ऐं ख़ासि तौर असांजो पाकिस्तान इंतहाई बहितरीनु क़िस्म जो असांजो मुल्क आहे, जिन में कंहिं बि क़िस्म जी खोट कोन्हे। लेकिन हीअ जेका गवर्नमेंट जेका आहे हुन में सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ पाण में जेका विढ़ण जे करे कंहिं बि क़िस्म जा हिते सहूलियत असांखे न मिली। ऐं रही ॻाल्हि जेका हाणे नयो साल आहे, हुन में ताज़ो असां ॿुधो त हीअं जेके वज़ीर आज़म जेका पाकिस्तान इमरान ख़ान उहो बि ताज़ो जेका हिते दौरो जेका हाणे कंदो सिंध जो ऐं ख़ासि करे मीरपुर ख़ास जेका डिवीज़न जो। असां हुन में उमेदु कयूं था नई साल जे त अलाह कंदो जेका उहे बहितरीनु क़िस्म जा हिते जेका पैकेज जेका हिते मीरपुर ख़ास जे लाइ ऐलान कनि, ताकी जेका हिते जी आवाम जेका आहे हींअर तव्हां ॾिसो त अटो जेका बि तव्हां शइ ॾिसो एॾी महांगाई थी वई आहे। असां उमेदु कयूं था त हिन जेका दौरे जे करे कुझु ऐलान कनि त हिते जी जेका आहे असांजा स्कूल कॉलेज खुलनि, त असांजी तइलीम अगरि जे असांखे हिननि बराबरि जे सही ॾेई छॾी त असां सम्झो इन खां असांजी ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे कोन। 2020 तमामु ॾुखियो गुज़रियो, महांगाई जो आज़ार टुटी वियो आहे, अलाह रहम करे। बाक़ी तमामु मुश्किलात में टाइम पिया गुज़ारियूं, अलाह रहम करे। तमामु ॾुखियो आहे, अलाह ख़ैर करे। अॻिते जेको 2021 साल अचे पियो उहो अलाह रहम करे सुठो साबित थिए। बहरहाल उमेदु कयूं था, पर तक़रीबन माना इहो माना नाउमेद थियूं पिया। तालिब शर, मेहरान टीवी, मिरपुर ख़ास।